नहमदु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सूरतुल मुल्क या तबारकल्लज़ी उहा सूरत जेका नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोज़ाना रात जो सुम्हण खां पहिरीं ज़रूर पढ़ंदा हुआ। तंहिं करे असां सभिनि खे बि इन सूरत खे पढ़ण जो इतमामु करणु घुरिजे ऐं पोइ उनखे सम्झण बि ज़रूरी आहे त हिन सूरत में छा आहे। सॼे क़ुर खे ई सम्झणु ज़रूरी आहे, पर उहा सूरत जेका रोज़ाना जे बेस ते पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तिलावत कंदा हुआ उनखे त ज़रूरु सम्झणु घुरिजे त आख़िर इन सूरत में अहिड़ो छा आहे जो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनजी रोज़ किरत कंदा हुआ। त असीं पढ़ूं था, हिकिड़ो रुकू असीं पढ़ी चुका आहियूं, हाणे उनजो ॿियो रुकू पढ़ी रहिया आहियूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हुवल्लज़ी उहा ई ज़ात यानी अल्लाह सुब्हानो ताला उहा ई ज़ात आहे जअल लकुम जे ठाहियो तव्हांजे लाइ अल अर्द ज़मीन खे ज़लूलन यानी ताबे कयो, तव्हांजे नरम ठाहियो। छो नरम ठाहियो यानी ज़मीन खे तव्हांजे ताबे कयो। फमशू बस तव्हां हलो फिरो ताकी तव्हां उन में हली सघो। फ़ी मनाकिबिहा उन जे किनारनि यानी उन जे रस्तनि में तव्हां हली फिरी सघो, ताकी तव्हां हलो उन जे रस्तनि में। मनाकिबिहा उन जा रस्ता। वकुलू ऐं तव्हां खाओ मिन रिज़्क़ ही उन जे रिज़्क़ मां। व इलही ऐं उन ही जी तरफ़ नुशूर वापसि तव्हांखे उथारियो वेंदो। अमिन तुम छा अमिन तुम अमन में अची विया तव्हीं या बेखौफ़ थी विया तव्हां मन उन खां यानी कंहिंखां उन खां फिस समाई जेको आसमाननि में आहे। कंहिंखां यानी अल्लाह ताला ई पुछी रहियो आहे त छा इंसाननि खे तमामु इंसानियत खे ख़िताबु आहे, छा तव्हां बेखौफ़ थी विया उन ज़ात खां जेका आसमान में आहे यानी अल्लाह ताला सुब्हानो ताला जी ज़ात। ऐं यख़सिफ़ के हू धुसाए छॾे तव्हांखे यानी ज़मीन फाटे तमामु इंसान अंदरि वञनि हलिया, दॿाए छॾे या धुसाए छॾे बिकुम तव्हांखे अल अर्द ज़मीन जे अंदरि। फ़इज़ा त अचानक हीअ उहा तमूर तेज़ हरकत करणु लॻे। अमिन तुम छा तव्हां बेखौफ़ थी विया मन फिस समाई जेको आसमान में आहे यानी अल्लाह ताला खां। ऐं युरसिल के हू मोकिले अलैकुम तव्हांजे मथां हासिबा या हासिबन आंधी पत्थरनि वारी। यानी छा इंसान बेखौफ़ थी विया आहिनि त अल्लाह ताला या त उन्हनि खे ज़मीन जे अंदरि धुसाए छॾे, ज़िलज़िला अचनि, ज़मीनूं फाटनि, माण्हू अंदरि वञनि हलिया, या पोइ मथां तव्हांजे पत्थरनि जूं बारिशूं मोकिले। फ़सतअलमून कैफ़ नज़ीर बस अनक़रीब तव्हां ॼाणे वठंदा त कहिड़ो आहे मुंहिंजो ढिॼारणु। अल्लाह ताला पंहिंजे अज़ाब खां बंदनि खे ढिॼारे रहियो आहे त इन खां पहिरीं जो इहे सभु अज़ाब अचनि तव्हां संभली वञो। वलक़द ऐं बिलाशुबा यकीनन कज़ब इनकार कयो अल्लज़ीन मिन क़ब्लिहिम उन्हनि माण्हुनि जेके इन्हनि खां पहिरीं हुआ। फ़कैफ़ त पोइ कहिड़ी कान थी नकीर मुंहिंजी पकड़। अवलम छा भला न यरो उन्हनि ॾिठो लतैरी तरफ़ पखियुनि जे फ़ोक़हुम पंहिंजे मथां साफ़ातियूं व यक़बिदिन पर फैलाईंदे ऐं परनि खे समेटींदे या सुकड़ींदे। छा यानी अल्लाह ताला फ़रमाए रहियो आहे छा इंसान पंहिंजे मथां उॾामण वारनि पखियुनि खे नथा ॾिसनि त हू कहिड़ी तरह सां उॾामनि पिया। केॾीमहिल परनि खे जेको खोले पिया उॾामनि, केॾीमहिल परनि खे बंदि कयो पिया उॾामनि। मां युमसिकुहुन्न न उन्हनि खे थामे रखियो आहे इल्लर रहमान पर रहमान यानी अल्लाह महिरबानी उन्हनि खे हवा में थामे रखियो आहे। इन्हू बेशक हू बिकुल्लि शैइन बसीर हर शइ खे हू ॾिसी रहियो आहे, ख़ूब ॾिसण वारो आहे। यानी छा इंसान गौर न कयो आसमान में अगरि का नंढी शइ बि मथे उछलायो त वापसि फ़ौरन हेठि किरी ईंदी, पर पखी कहिड़ी तरह सां उॾामी रहिया आहिनि हिकु हंधि खां ॿिए हंधि, हिकु जॻह खां, ऐं केॾीमहिल झुंड जा झुंड उॾामी रहिया आहिनि पर केर बि उन्हनि मां ईअं किरे कोन थो, हू आराम सां अची हेठि लहनि था। त कॾहिं इंसान गौर कयो त कहिड़ी ताक़त आहे जंहिं उन्हनि खे उते थामे रखियो आहे, त अल्लाह सुब्हानहू ताला ही जी ज़ात आहे जंहिं पखियुनि खे आसमान में जीअं उॾामी रहिया आहिनि पकिड़े रखियो आहे। अमन छा भला पोइ केरु आहे, अल्लाह ताला हाणे सवार करे रहिया आहिनि। अमन छा
केरु आहे हाज़ल लज़ी उहा जेको अमन हाज़ल लज़ी पोइ केरु आहे उहो जेको हुअ जुंदुल लकुम जंहिंजा लश्कर तव्हांजे लाइ हुजनि यंसुरुकुम मदद कनि तव्हांजी मिन दून रहमान सिवाइ अल्लाह रहमान जे अल्लाह ताला जे रहमान जे वॾे महिरबान जे। अल्लाह ताला पुछी रहिया आहिनि छा को अहिड़ो आहे जंहिंजा लश्कर हुजनि जेके मदद कनि तव्हांजी अल्लाह खां सिवा। इनिल काफ़िरून न आहिनि काफ़र इला पर फ़ी गुरूर धोखे में। अगरि को इंसान बि इहे सम्झनि था त के इंसान उन्हनि जी मदद करे सघनि था त उहे बि अहिड़ी तरह सां धोखे में ई पियल आहिनि। छो जो अल्लाह ताला पाण फरमाए रहिया आहिनि छा को अहिड़ो आहे जंहिंजा लश्कर तव्हांजी मदद करे सघनि अल्लाह खां सवा। अहिड़ो को बि कोन्हे जेको अल्लाह खां सवा कंहिंजी मदद करे सघे। त अल्लाह ताला फरमाए रहिया आहिनि त काफ़र जेके आहिनि से धोखे में आहिनि। त इंसान बि इहे सम्झी वठनि त जेके इन ॻाल्हि में पियल आहिनि त अल्लाह खां सवा उन्हनि जी मदद करण ते ॿिया क़ादिर आहिनि त केर बि अल्लाह खां सवा कंहिंजी मदद करण ते क़ादिर कोन्हे। सिर्फ़ु अल्लाह ई मुश्किल कुशा आहे, अल्लाह ई मौला आहे ऐं अल्लाह ई जेको आहे सो इंसान जी मदद करण ते पूरी कुदरत रखण वारो आहे। को इंसान कोन्हे जेको अल्लाह जे मुक़ाबले में इंसाननि जी मदद करे। अमन हाज़ल लज़ी छा भला आहे उहा ज़ात यरज़ुकुकुम जेको तव्हांखे रिस्क ॾे इन अगरि अमसक रोके वठे रिस्क हू पंहिंजो रिस्क यानी अल्लाह ताला चए थो छा को अहिड़ो ॿियो आहे जेको रिस्क ॾे तव्हांखे अगरि रोके वठे रिस्क पंहिंजो बल्कि लज्जू जेके उहे अड़ियल आहिनि फ़ी उतुविन पंहिंजी सरकशी में वनुफ़ूर ऐं ना हक़ यानी हक़ ॻाल्हि खे छॾे अड़िया पिया आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि थिए यानी अलाह ॿुधाए रहियो आहे त अल्लाह खां सवा केरु रिस्क ॾियण वारो कोन्हे, अल्लाह खां सवा केरु मदद करण वारो कोन्हे, पर जेके माण्हू आहिनि से धोखे में आहिनि। त अल्लाह ताला चए पियो बल्कि इहे जेके सरकशी में जेके अड़िया पिया आहिनि पंहिंजी बसि ॻाल्हि ते बीठा आहिनि त न बसि ईअं ई आहे ऐं हक़ खे छॾे नफ़ूर यानी नाहक़ ॻाल्हि जे पोयां पिया आहिनि। अफ़मन छा भला पोइ केरु आहे हाणे अल्लाह ताला पुछनि अफ़मन छा भला उहो यमशी जेको हली रहियो आहे मुकिबन अफ़मन यमशी मुकिबन जेको ऊंधो अला वजी पंहिंजे चहिरे जे बल यानी हिकिड़ो उहो शख़्स जेको हली रहियो आहे पंहिंजे मुंहं जे बल यानी चहिरे जे बल अहदा वधीक हिदायत वारो यानी हिकिड़ो सुवालु पुछी रहिया आहिनि अल्लाह ताला त छा उहो जेको हले पियो ऊंधो पंहिंजे मुंहं जे बल वधीक हिदायत वारो आहे अमई यमशी छा उहो जेको हली रहियो आहे सवीयन सिधो अला सिरातिम मुस्तक़ीम सिधे रस्ते ते। कुल इन्हनि खे चयो हुवल लज़ी उहो ई आहे जेको यानी अल्लाह ताला ई आहे अंशाकुम जे पैदा कयो तव्हांखे वजअल लकुम समा ऐं उन ठाहियो तव्हांजे लाइ समा यानी समातू कन वल अबसार ऐं निगाहूं यानी बसारत कुवते बसारत यानी तव्हांखे ॾिसण जी सलाहियत ॾिनी वल अफ़ईदत ऐं दिलि ॾिना तव्हांखे ताकी तव्हां सोचो गौर फ़िक्र कयो क़लीलम मां तशकुरून तमामु थोरो तव्हां शुक्र कयो था यानी ए इंसान छा तव्हां गौर कयो पंहिंजी नेमतुनि ते जेके अल्लाह ताला तव्हांखे पैदा कयो ऐं हुन तव्हांखे नेमतूं अता कयूं हुननि तव्हांखे कन ॾिना त तव्हां ॿुधो हुन तव्हांखे अखियूं ॾिनियूं ताकी तव्हां ॾिसो दिलि ॾिना ताकी तव्हां सोचो गौर फ़िक्र कयो पर तमामु थोरो तव्हां शुक्र कयो था। कुल चओ हुवल लज़ी उहो ई आहे जेका हुवल लज़ी यानी उहा ज़ात अल्लाह ताला ई जे बारे में ज़रकुम जे फैलायो तव्हांखे फिल अर्दी ज़मीन में व इलैही तुहशरून ऐं उन ई जी तरफ़ तव्हां सभु जमा कया वेंदा व यक़ूलून ऐं हू पुछनि था या चवनि था मता केॾी महिल हाज़ल वादो इहो वादो ईंदो इन अगरि कुंतुम आयो तव्हीं सादिक़ीन सचा। कुल इन्हनि खे चओ इन्नमल इल्म इंदल्लाही बेशक इन जो इल्मु त अल्लाह वटि ई आहे इन्नमा ऐं बेशक अना आऊं नज़ीरुम मुबीन जे ॾियारण वारो आहियां खुलम खुलियो। फलम मां पोइ जॾहिं रओहू हू ॾिसंदा उनखे यानी जेको अज़ाब हू ज़ोर घुरी रहिया आहिनि या क़यामत जे ॾींहं खे या जेको बि अज़ाब ज़ुल्फ़तन सीअत क़रीब ईंदे त बिगड़जी वेंदा वजूहुल लदीन चहिरा उन्हनि माण्हुनि जा जिन कफ़रू कुफ़र कयो वकील ऐं चयो वेंदो हाज़ल लज़ी ही आहे उहो कुंतुम तव्हां बिही जंहिंजो तदउन वादो ॾिना विया।
यानी जॾहिं अज़ाब खे क़रीब ईंदे ॾिसंदा त उन्हनि जा चेहरा बिगड़जी वेंदा। पोइ इहो क़यामत जो ॾींहुं थी सघे थो, उन्हनि जी मौत जो ॾींहुं बि थी सघे थो, छो जो हर शख़्स जी क़यामत उन जो मौत जो ॾींहुं जॾहिं जंहिंजी मौत अची वई यानी उन जे लाइ उन जी क़यामत बर्बाद थी वई। या के अज़ाब खे ॾिसंदा त पोइ उन्हनि जा चेहरा बिगड़जी वेंदा ऐं उन्हनि खे चयो वेंदो हीअ आहे उहो जंहिंजो तव्हांखे वादो ॾिनो वियो। कुल इन्हनि खे चओ अरअयतुम ख़बर ॾियो मूंखे इन अगरि अहलकनी अल्लाहु हलाक करे मूंखे अल्लाह वमम मई ऐं जेके मूंसां गॾु आहिनि ओ या रहिमना हू रहम करे असां ते। नबी पाक जी ज़ुबानी अलाह ताला चई रहिया आहिनि त इन्हनि खे चओ अगरि अलाह ताला असांखे हलाक करे छॾे या हू असां ते रहम करे फ़मई युजीरुल काफ़रीन पोइ केरु आहे जेको पनाह ॾींदो काफ़रनि खे मिन अज़ाबिन अलीम अज़ाब खां दर्दनाक। कुल इन्हनि खे चओ हूअ रहमान हू रहमान आहे आमन्ना असां ईमान आंदो बिही जंहिं ते व अलही ऐं उन ई जे मथां तवक्कलना असां तवक्कल कयो भरोसो कयो। फ़सतालमून पस अन क़रीब तव्हां ॼाणे वठंदा मन हुअ फ़ी दलालिम मुबीन केरु आहे जेको गुमराही में पियल आहे। कुल इन्हनि खे चओ अरअयतुम ख़बर ॾियो मूंखे इन अगरि असबह थी वञे माउकुम पाणी तव्हांजो ग़ोरन गहराई में यानी जेको पाणी आहे समुंडनि में दरियाउनि में झीलनि में ज़मीन जो तमामु पाणी अगरि गहराई में वञे हलियो वापसि अंदरि ज़मीन में वञे हलियो फ़मई यतिकुम पोइ केरु आहे जेको आणींदो इन खे बिमाइन पाणी खे तव्हां यातिकुम फ़मन पोइ केरु आहे यातिकुम आणे तव्हां वटि बिमाइन महीन पाणी खे वहंदड़ यानी जेको पाणी जारी सारी आहे लहरूं अची रहियूं आहिनि पाणी हली रहियो आहे रवां दवां आहे इहो अगरि ज़मीन में वञे हलियो वापसि त केरु तव्हां वटि आणे सघे थो इन पाणी खे ओड़ी तरह वहंदड़। त अलाह जी नेमतुनि ते ग़ौर कयो त अलाह ई आहे जंहिं वटि हर तरह जी कुदरत हर तरह जी बादशाह जो मालिक अलाह ताला ई आहे। अलाह ताला खां सवाइ कंहिंखे बि इहा कुदरत हासिल न आहे त हू इंसाननि जी मदद करे सघे या हू तव्हां लाइ कुझु बि करे सघे। अलाह ई ताला आहे जेको अज़ाब ॾिए थो ऐं जेको अज़ाब हटाइण जी क़ुवत रखे थो। त अलाह ई जी ज़ात ते भरोसो करणु घुरिजे ऐं अलाह ई खां हर तरह जी मदद तलब करणु घुरिजे। सुभानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक अशहदु अल्ला इलाहा इल्ला अंत अस्तगफिरुक व अतूबु इलैक। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।